नाज़रीन, कराची जे माड़ीपुर रोड ते पेट्रोल पंप वर जवाबदार नंढा हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार मौके तां फरार थी विया। मार्चवेल शहरी जी सुञाणप 50 वरनि जे अब्दुर्रहमान पुट फेरोज खान तौर कई हुई। पुलिस मक़तूल शहरी जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। कराची में अहम खबर मां शेयर कयूं पिया। नाज़रीन, कराची जे माड़ीपुर रोड ते पेट्रोल पंप वटि जवाबदार नंढा हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मौके तां फरार थी विया। मार्चवेल शहरी जी सुञाणप 50 वरनि जे अब्दुर्रहमान पुट फेरोज खान तौर थी आहे। पुलिस मक़तूल शहरी जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कराची जे माड़ीपुर रोड ते पेट्रोल पंप वटि जवाबदार नंढा हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मौके तां फरार थी विया आहिनि। मार्चवेल शहरी जी सुञाणप 50 वरनि जे अब्दुर्रहमान पुट फेरोज खान तौर कई वई। इन जा तफ़सील मालूम कयूं था। ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, वधीक अपडेट कजो। कराची जो माड़ीपुर वारो इलाइक़ो है जिथे मोहम्मद विलेज पेट्रोल पंप के भरसा डंडन के वार सां एक शख्स जेको आहे सो मारिजी वियो आहे। लेकिन शिकार जो मारिजी शख्स है उनके शिकार एम्बुलेंस जरिए सिविल अस्पताल मुंतकिल किया है। लेकिन जो मारिजी वियल आहे उनकी सुञाणप अब्दुर्रहमान फेरोज खान उम्र 50 साल ॿुधाई वञे थी। अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील आहे।